इहो काइम न अकेलो घर आहे सॼो ॾींहुं सकून लॻो पोइवारी कंदो तुंहिंजे मथां बि केस दाख़िल करे वाला सोडल खे बदी खणी आया आहिनि छा? पुलिस मारे छॾियो उनजो तव्हां छा दिलि चवे थी त ईअं ॿाहिरि हलियो वञिजे किथे अकेलाई में घर ॾिजे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड में सोडल खे छा ख़बर वाकई कोन है त पोइ छा थी रहियो आहे या उनखे ख़बर पवंदी बि सही या पवंदी बि कोन। दोस्तो फ़िलहाल त सोडल मज़नि में आहे, ॾाढा मज़ा वठे थो ॻोठ जा, जिथे रहियल आहे उते सुकून, छो थर ते रहियल आहे, थर ते तव्हांखे ख़बर आहे न झड़ो न भंडण न झटी, उते सुकून लॻो पियो आहे। होॾां वरी मंसूर ख़ान जेको आहे परेशान आहे, उनजा माण्हू हिकु हिकु थी धुप थींदा वञनि था ऐं उनजी माउ उनखे सलाह ॾींदी आहे जेका तुंहिंजा माण्हू मरी रहिया आहिनि छा उन्हनि जे लाइ तूं को क़दम न खणंदे। मंसूर ख़ान ईअं ॻाल्हि कंदो आहे जो उन जे लाइ असां क़दम खणंदासीं त असां बि इन केस में फासी वेंदासीं ऐं इन केस में ॻणिया वेंदासीं। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त होॾां वरी जेको आहे मुराद वारा छा कंदा आहिनि, जेको आहे ठारे न ई मिठल खे जेको आहे उहो अलण जे हवाले करे छॾींदा आहिनि। अलण जेको खणी वेंदो आहे, अलण जा दोस्त खणी वेंदा आहिनि, पंहिंजे उताक ते वञी ॿधींदा आहिनि। मिठल होॾे ॿधो पियो हूंदो आहे ऐं मोलू हेॾो हुन फिरंदो रहंदो आहे, मन का ख़बर पवे त कंहिंखे ॿधी आया आहिनि। ऐं हू जेका ॻाल्हि कंदो आहे हुनजे चाचे खे, मुराद जे चाचे खे, उनखे खावण लॻी वेंदी आहे त सोडल खे ॿधी आया आहिनि छा। यानी हू ख़बर आहे अगरि सोडल ॿधल न हूंदो त कहिड़ो बि ॿधल हूंदो ज़ाहिर ज़रूरु थींदो।